लाई है अहादीस के कुरान के कारी, फैलाएंगे इस्लाम तमन्ना है हमारी। तौहीद के नगमात लबों पे है सजाए, सीनों में है आयात तफासीर समाए, हम सीरत आका को दिलों लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ज़य्यिमुन बिबैतिन फ़ी रब्ज़िल जन्नति मन तरकल मिरा व इन कान मुहिक्कन व बिबैतिन फ़ी वसतिल जन्नति मन तरकल किज़्ब व इन कान माज़िहन व बिबैतिन फ़ी अअलल जन्नति मन हसन खुल्क़ुहु। हम्दो सना किब्रियाई अज़मत वॾाई रब करीम खे जो गाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक है। बेहिसाब ला तदाद दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नामे नामी ज़ात गिरामी थे ज़रा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोदी सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो, मुखा अग में अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन ख़तीब आया ऐं उन्हनि अल्लाह ही रसूल जो पैगाम ॿुधायो। आउं मुख़्तसिर अर्ज़ कंदुसि, वधीक तव्हांजो टाइम कोन वठंदुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी हदीस आहे जंहिंजी मुनासिबत सां अर्ज़ रखंदुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जन्नत जा टे तबका, टे मंज़िलूं, टे महल बयान फरमाया। उन्हनि जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिन अमलनि जो ज़िक्र फरमायूं उन्हनि जो बयान थींदो त उहे टे महल ऐं जन्नत जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि ते इंसान जे कहिड़े अमल जे करे उन इंसान खे पहुचाईंदा। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबा इकराम जे सथ में वेठा हुआ ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
ए वसियतूं ऐं नसीहतूं बि कयूं। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आदत मुबारक हूंदी हुई त जेॾी महिल बि सहाबा सां वेंदा हुआ, चाहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सफ़र में हुजनि, हज़र में हुजनि, पंहिंजे हुजरे में हुजनि, मस्जिद में हुजनि, या ॿाहिरि किथे महिमान थी विया हुजनि, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आदत मुबारक हूंदी हुई त सहाबा इकराम खे वसियतूं कंदा हुआ त नसीहतूं कंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ॾींहुं वेठा हुआ जॾहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जन्नत जा 3 महल ॿुधाया ऐं टिनी महलनि जा जेके मुस्तहिक हुआ ईमान वारा, उन्हनि जा अमल बि ॿुधायो। छा पाण करीमन फरमायो? पाण करीमन फरमायो अना ज़ईमुम बिबैतिन फी रब्ज़िल जन्नत मन तरकल मिला व इन कान मुहिक्कन। सैयदुल कौनैन फरमायो अना ज़ईमुम बिबैतिन फी रब्ज़िल जन्नत। मुझा साहबी ओ याद रखजो, अना ज़ईमुम बिबैतिन फी रब्ज़िल जन्नत, ऐं जन्नत जे महल जो ज़िम्मेदार आहियां, ज़ामिन आहियां। पर जन्नत में महल भी मिलंदो जन्नत जे साम्हूं, जन्नत जे किनारे ते। अल्लाह जा नबी केर खुश नसीब आ, पाण करीमन फरमायो मन तरकल मिरा व इन कान मुहिक्कन। जंहिं पंहिंजो हक़ हूंदे भी दुनिया में छॾे ॾिनो, अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे जन्नत में महल ॾींदो। उन महल जो आऊं ज़ामिन आहियां। सम्झो कोन उनजो कहिड़ो पंहिंजो हक़ हूंदो। दुनिया वारनि ॾे उनजो हक़ हो, भाइरनि ॾे उनजो हक़ हो, रिश्तेदारनि ॾे उनजो हक़ हो, ज़मीन में उनजो हक़ आ, प्रॉपर्टी में उनजो हक़ आ, माल ऐं मिल्कत में उनजो हक़ आ, बैंक बैलेंस में उनजो हक़ आ। पीउ दुनिया में वफ़ात करे वियो, भाउ जो भाउ ॾे हक़ आ। हाणे हिकिड़ो भाउ ॾाढो आहे जेको हक़ गसब कयो वेठो आहे। भाइरनि जा बि हिन हक़ गसब कया, भेनरुनि जा बि हिन हक़ गसब कया। जे भाइर पंहिंजे हक़ जे वसूली जे लाइ वञनि था, एतिराम इज़त सां उनखे चवनि था, पर हक़ अदा नथो करे। भेण भाउ खे मिनथूं कंदी आहे, अदा पीउ वफ़ात करे वियो आहे। तव्हांजा बि हक़ भाइरनि जा, असां भेनरुनि जा बि हक़ आहिनि, असांखे पंहिंजो हक़ ॾे। पर ही हक़ जो इनकारी थी बीहंदो आहे। हाणे इन हाल में जेकर भाउ भाउ सां विढ़ंदो आहे त रिश्तेदारी टुटी वेंदी आहे, भेण भाउ सां विढ़ंदी आहे, रिश्तेदारी टुटी वेंदी आहे। हाणे कादी वटि फ़ैसिलो वञे, फ़ैसिलो न थिए, कोर्ट में फ़ैसिलो वञे, फ़ैसिलो न थिए, या त पुलिस में वञिणो पवे, या कोर्ट कचहरी में वञिणो पवे, या कंहिंजे लाइ दाहणो पवे, या झगड़ो आख़िरी उनजो इम्कान आहे। तंहिं करे पाण करीमन फरमायो हक़ त न ज़ालिम ॾे हो, हिन मज़लूम जो हक़ खाधो आहे, पर ही एतिरो इंसाफ़ वारो आहे जंहिंखे रिश्तेदारी जो बि हक़ आहे। जे मूं मुहम्मद जी हदीस ॿुधी करे इन ते अमल कयो आहे, हाणे रिश्तेदारी बरक़रार रखी, पंहिंजे हक़ तां दस्तबरदार थी वियो, भेण दस्तबरदार थी वई आहे। मुहम्मद करीम जी उम्मत यानी ॿियो हक़ छॾे ॾिनो आहे, पाण करीम जे उम्मती बि छॾे ॾिनो आहे। पाण करीमन फरमाया अना ज़ईमुम बिबैतिन फी रब्ज़िल जन्नत मन तरकल मिरा व इन कान मुहिक्कन। जे पंहिंजो हक़ सम्झंदे बि रिश्तेदारी खे वधीक जेको अहम सम्झंदो आहे, हक़ तां दस्तबरदार थियो आहे, ऐं मुहम्मद ज़ामिन आहियां जन्नत जे किनारे ते हिनखे महल वठी ॾींदुसि। मुंहिंजा अज़ीज़ो केरा जो हिन महल जो इंतज़ारु करे। अॼु मामूली ॻाल्हियुनि तां रिश्तेदारियूं टुटी वियूं, अॼु मामूली ॻाल्हियुनि तां भाइर भेनरुनि खां टुटी विया। अॼु माउ रोंदी पई रहे, अॼु पीउ रोंदो पियो रहे, पर भाइर पाण में कई साल थी विया नथा गुफ़्तगू कनि। मामूली ॻाल्हियुनि तां, थोरनि हक़नि तां
अॼु जिरेब ज़मीन तां जेको पाण में इख़्तिलाफ़ थी वियो आहे, एॾो इख़्तिलाफ़ थी वियो, भाइर भेनरुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, भाइर पाण में भाइर ठहिण लाइ न आहिनि। अॼु पीउ बि रोए, माउ बि रोए, उन्हनि जे ठाह जे लाइ सुबुह शाम दुआऊं घुरे, पर हिननि खे को ख़्याल ई कोन्हे को। पाण करीमन फरमायो बल तुसिरूनल, अल्लाह जे क़ुरान पढ़ी करे पाण करीमन फरमायो बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरत खैरुं व अबका। ओ इंसानो, दुनिया जी ज़िंदगी खे तव्हां वधीक अहमियत ॾिनी आहे, पर अल्लाह सुब्हानहू व तआला आख़िरत जी ज़िंदगी खे अहमियत ॾिनी आहे। ही 100 साल जी ज़िंदगी गुज़री वेंदी, ही सादो सामान हिते रहंदो, ही माल ही मिल्कत हिते रहंदो, ही ज़मीनुनि जा ॿिया मालिक थींदा, ही मिल्कतुनि जा ॿिया मालिक थींदा, ही महलनि में ॿिया वेंदा। तुंहिंजी त क़बर जी जॻह है, साबित तोखे मिले या न मिले। इन लाइ छाजे करे तूं विड़ी थो, छाजे करे झगड़ी थो, छाजे करे मिटियूं माइटियूं टोड़ी थो। पाण करीमन फरमायो अल्लाह सुब्हानहू व तआला रिश्तेदारनि कढण जो वॾो हुकुम ॾिनो आहे। जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला रिश्तेदारीअ खे ठाहियो, मिटी माइटी खे ठाहियो, उनखे तस्वीरी शिकिल ॾिनई, उहा रोई करे अल्लाह जे अर्श खे चंबड़ी पोइ चवंदी आहे अल्लाह ही त इंसान मूंखे टोड़े छॾींदा। मुंहिंजे रब करीम फरमायो जंहिं तोखे टोड़ियो उनखे आऊं टोड़े छॾींदुसि, जंहिं तोखे जोड़ियो उनखे आऊं जोड़ींदुसि। मुंहिंजा अज़ीज़ वर्दी हो पियो कयां, अल्लाह जे नबी फरमायो अन ज़ईमुम बिबैतिन फी रब्बिल जन्नत। ओ दुनिया जा मामूली ॻाल्हियूं छॾे ॾियो, दुनिया जा मामूली हक़ छॾे ॾियो। इन करे जो दुनिया जे मामलात लाइ करे, जेको दुनिया जे हक़नि जे लाइ करे विड़े पियो, अल्लाह जो कसम आहे उन्हनि जूं जवानियूं ॾिठीसूं अॼु पीरियूं अची वियूं, कोरठुनि जे दरवाज़नि ते बीहा आहिनि। अॼु न काज़ी इंसाफ़ वारो आहे, न अदालत इंसाफ़ कंदी आहे, उहो रुली रुली पोड़ो थी वियो आहे, उनखे हक़ न मिलियो आहे। यादि रखिजो, तव्हां हक़ तां दस्तबरदार थी करे अल्लाह में हक़ जी उमेद रखिजो। अल्लाह जो कसम आहे जे हक़ खाधो आहे सो रुलंदो ऐं ज़लील थींदो रहंदो। जंहिंजो हक़ खाइजी वियो आहे, जंहिं सब्र कयो आहे, अल्लाह ताला हुनजे रोज़ी में बि बरकत विझंदो, हुनखे माला माल बनाए छॾींदो। इस तजुर्बे जा मामला आहिनि मुंहिंजा साईं। जन्नत जी वसूली, जन्नत जा हक़, जन्नत जिन सम्झो आहे उन्हनि क़दुरु कयो आहे आख़िरत वारी ज़िंदगी जो। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला जो किस्सो बहितरीन थो अचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो सहाबी आयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजे पाड़े वारो जेको आहे सो मुंहिंजे ॿारनि यतीमनि खे मारींदो आहे, हिन जी माउ त फ़ौत थी वई आहे। पाण करीमन फरमायो हू छाजे करे ॿारनि ते ज़ुल्म कंदो आहे? चइसि हिन जो घर ऐं मुंहिंजो घर गॾु आहे, विच में दीवार आहे, हिन जे घर में हिकिड़ी खजूर जो वणु आहे, जेको खजूर जो वणु खजी जो वणु आहे, उन मां जीअं खजूरूं किरनि थियूं से मुंहिंजे घर में अची किरनि थियूं, कुझु हुन जे पासे किरनि थियूं। आउं मज़दूरी सां ॿाहिरि निकिरी वेंदो आहियां। जॾहिं मुंहिंजा मासूम ॿारड़ा ओ पंहिंजे घर में खजूरूं किरल ॾिसंदा आहिनि त खाईंदा आहिनि। हीउ एतिरो ज़ालिम आहे जो हिनखे मारूं बि ॾींदो आहे, हथा की आङिरी विझी करे जे वात मां उहे खजूरूं बि ॿाहिरि कढंदो आहे, हिनखे सख़्तु मारींदो। अल्लाह जा नबी ही मासूम ॿारनि जिन खे बार बार सम्झाए वेंदो आहियां, अॼु आउं मज़दूरी ते पियो वञा, अॼु खजूरूं न खाइजो, भई ही मासूमनि खे ख़बर कान पवंदी आहे। ऐं मज़दूरी ते निकिरी वेंदो आहियां, वरी बि खजूरूं चूंडे करे खाईंदा आहिनि। अल्लाह जा नबी हिननि मासूमनि खे रोज़ मारींदो आहे, को तव्हां इंसाफ़ करे उनखे घुरायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि, जहाननि जे लाइ रहमत भरिजी आया, वॾनि जे लाइ बि रहमत वारो, नंढनि लाइ बि रहमत वारो। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मोहम्मद करीम तोखे त रहमत वारो करे मोकिलियो हुई। ही रहमत वारो नबी आहे, उन शख़्स खे घुराईंदो आहे, चवंदो ॾे ख़बरनि मासूम ॿारनि ते तूं छो थो ज़ुल्म करी? चवणु लॻो साईं खजूर मुंहिंजी आहे, जे मां खजूरूं किरंदियूं आहिनि, हिननि खे मूं मना कयो आहे त खजूरूं न खणो। पाण करीमन फरमायो त न त वण ते चढ़ी सघनि, न धक हणी करे उहे खजूरूं खणनि। आख़िरकार ही मासूम ॿारनि जेकर चूंडे था वञनि तूं हिननि खे न रोक। आख़िरकार यतीम आहिनि,
इन जो ख्याल कर। अल्लाह सुब्हानहु व तआला यतीमन जे बारे में फरमायो व अम्मल यतीम फला तकहर, यतीमन के झिणक भी ॾियणी आहे, यतीमन के झिणक नाहे ॾियणी, यतीमन के नाहे वध घटि ॻाल्हाइणो। हिन जी माउ मरी चुकी आहे जेका हिननि खे सम्झाए, ही पीउ वेंदो आहे मज़दूरी सां हिननि खे संभाले न सघंदो आहे। हिननि ते रहम का पर चवणु लॻो न साईं न, इहा खजूर मुंहिंजा खाईंदा विढ़ंदुसि। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला अन्हु मजलिस में मौजूद आहे। चवणु लॻो या रसूल अल्लाह, हिन खे पंहिंजी ज़िद ते छॾे ॾियो, पर हाणे फ़ैसिलो था कयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराइनि पिया। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदो आहे त इहा खजूर जो वण मूंखे ॾे, मुंहिंजे बहितरीन बाग़नि मां तूं 10 वण एतिरा खण। चवणु लॻो न, इहो सौदो क़बूल न आहे मूंखे। अल्लाह अकबर। हज़रत अबू दहदा फरमाईंदो आहे ठीकु आहे, जेकर 10 वण न त 20 वण तुंहिंजे हवाले। चवणु लॻो न। आख़िरकार वधंदो रहियो, लालच पंहिंजी वधंदी रही। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿुधाईंदो वञे, चवणु लॻो न न न, तुंहिंजो जेको वण आहिनि जंहिंमें 800 वण आहिनि, इहो सारो बाग़ ॾींदे हुनजे एवज़ में तोखे खजूर ॾींदुसि। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला ने फरमायो त मूंखे जन्नत खपे, ही पूरो बाग़ तुंहिंजे हवाले आहे। इहो हिकिड़ो वण जिन लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यतीमनि जी पारत पिया कनि, इहो वण यतीमनि जे हवाले करे ही 800 वणनि वारो बाग़ तोखे आयो। अञा लालच में अची करे चवंदो आहे न न न न, अञा मूंखे त ॻाल्हि विसरी वई आहे, जेको तुंहिंजो घर बनियलु आहे इन वणनि जे विच में, जंहिंमें अंगूरनि जूं बि वलूं आहिनि, उन में जेको आहे सो अनार जो बि वलूं आहिनि, इहो घर बि मुंहिंजे हवाले कर, इहो बाग़ बि मुंहिंजे हवाले कर। उन खां बाद में आउं पंहिंजो फ़ैसिलो कंदुसि, इहा खजूर तुंहिंजे हवाले आहे। हज़रत अबू दहदा रज़ियल्लाहु ताला फरमाईंदो आहे इहो सारो मुंहिंजो घर बि तोखे आयो, इहो बाग़ बि तोखे आयो, मुंहिंजो अल्लाह राज़ी थी वञे ऐं जन्नत जो सौदो पियो कयां, इहो हिकिड़ो वण यतीम जे हवाले कर। अल्लाह अकबर। हदीस पाक में ईंदो आहे हज़रत अबू दहदा ओॾी महिल निकिरंदो आहे, उन शख़्स सां गॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराईंदा आहिनि। अबू दहदा कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? हीउ जन्नत जो फ़ैसिलो आहे। जिन आख़िरत जी सोच रखी आहे, जिन जन्नत जी सोच रखी आहे, उनखे दुनिया जे मामलात सां कोई तालुक़ न आहे। हिते न घर उन्हनि खे वणंदा आहिनि, न महल वणंदा आहिनि, न बाग़ वणंदा आहिनि, न ज़मीनूं वणंदियूं आहिनि, न दौलत वणंदी आहे। हज़रत अबू दहदा फ़ैसिलो करे निकितो आहे, घर जे दरवाज़े ते बीही करे सॾु कंदो आहे, ओ मुंहिंजी घर वारी प्यारी घर ख़ाली कर, मुंहिंजा बच्चा ॿाहिरि कढी अच। चवंदा अबू दहदा अॼु छा थी वियो आहे? ख़ैर त आहे, अंदरि दाख़िल न पियो थी, मूंखे ॿाहिरि पियो कढी, जी मूं जन्नत जो सौदो करे छॾियो आहे, हाणे मुंहिंजो ज़ुबान मां लफ़्ज़ कढी छॾियो आहे, अबू दहदा हिन घर में दाख़िल कोन थींदो, छो जो हीउ घर मूं जन्नत जे हवाले करे छॾियो आहे। तूं निकिरी अच ॿारड़ा। ओॾी महिल खजूरूं ऐं पंहिंजो फ्रूट घर मां खणंदा आहिनि। मां चवंदी आहियां न पुट, अबे तव्हांजे फ़ैसिलो जन्नत जो करे छॾियो आहे, इहो फ़ैसिलो मूंखे बि क़बूल आहे, अव्हांखे बि क़बूल आहे। जो तव्हां खजूरूं खयूं, जो फल ऐं फ्रूट खयो आहे, इते छॾियो, छाजे करे इन घर जे एवज़, इन बाग़ जे एवज़ असांखे जन्नत अल्लाह ॾेई छॾींदो। ॿाहिरि निकिरी अचो, जल्दी कयो, जल्दी कयो। हज़रत अबू दहदा ऐं घर वारी ॿारड़ा ॿाहिरि अची निकिता आहिनि। पाण करीमन फरमायो अल्लाह ऐलान करे छॾियो आहे, ओ अबू दहदा तुंहिंजे लाइ जन्नत में महल जो ऐलान थियो आहे, जेको सारो महल खजूरनि ऐं क़िस्मे क़िस्मे बाग़नि सां पूरो भरियलु आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, असां दुनिया जे मामूली मिल्कत जे लाइ करे, दुनिया जे मामूली मामलात जे करे झगड़ी करे पंहिंजूं रिश्तेदारियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। तॾहिं पाण करीमन फरमायो ख़ुशख़बरी आहे उन शख़्स जे लाइ जंहिं पंहिंजो हक़ छॾियो, इन ख़ातिर जो रिश्तेदारी न टुटे, झगड़ा न थियनि, फ़साद न थियनि, फ़साद न थियनि, फितना न थियनि, उम्मत मुहम्मद में इख़्तिलाफ़ न थिए, पंहिंजो हक़ छॾे ॾिनई, उन शख़्स जे लाइ जन्नत जे दरवाज़े ते साम्हूं जन्नत में महल वठी ॾींदोसांसि। ॿियो वरी छा? सिर्फ़ु 3 मूं बयानु करणा आहिनि, 3 हदीस जे माण्हू 3 जेके हक़दार जन्नत जा, सिर्फ़ु उहो बयानु करिणो आहे मुख़्तसिर।
बियो पाण करीमन फरमाना ज़ईमुन फी वस्तिल जन्नते मन तरकल किज़्ब लौ कान माज़िहन। पाण करीमन फरमायो बियो खुश नसीबो शख्स आ जन्नत जे विच में उनखे महलाऊं मोहम्मद वठी ॾींदुसि। ऐं ज़ामिन आ जंहिं कूड़ी ॻाल्हि छॾे ॾिनी, छो न वो मज़ाक में कूड़ ॻाल्हाए। असां अक्सर कंदा आहियूं यार मज़ाक में त भोग कर, भोग में कूड़ायो आ मूं, का साभ्या मूं ॻाल्हि कान कई आहे, मूं हक़ीक़त में ॻाल्हि कान कई आहे। पाण करीमन फरमायो जंहिं शख़्स कूड़ न ॻाल्हायो पर एतिरे क़दुरु एहतियात कई जो मज़ाक बि कूड़ में न कई। तॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न नज़ीमा। ओ ईमान वारो अल्लाह खां डिॼी वञो, जॾहिं ॻाल्हायो सच ॻाल्हाइजो, क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम, तव्हांजे अमाल जी बि इस्लाह थींदी, युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, तव्हांजे ॾोहनि खे बि अल्लाह माफ़ करे छॾींदो। वमन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न नज़ीमा। जंहिं कूड़ी ॻाल्हि छॾी आहे, सच ॻाल्हि शुरू कयो अथसि, अल्लाह सच जे करे जी इस्लाह कंदो आहे, इन जी मग़फ़िरत कंदो आहे, इन जे नेकी जे अल्लाह क़बूल कंदो आहे, हिन जी दिलि में तक़वा अख़्तियार कराईंदो आहे। अल्लाह मालिकुल मुल्क आहे, फरमाए त फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न नज़ीमा। जंहिं सच ॻाल्हायो, आमाल सचा कई, मामलात सच ते हलाई, तहक़ीक़ कामयाबी कामरान थी वियो। मुंहिंजा अज़ीज़ो असां ॻाल्हायूं त सच ॻाल्हायूं, तिजारत हुजे उन में सच ॻाल्हाइणो आहे, वापारी खे सच लाज़िमी ॻाल्हाइणो आहे, गुफ़्तगू हुजे सच वारी हुजे, कचहरी हुजे सच वारी हुजे, मोबाइल ते गुफ़्तगू हुजे सच वारी हुजे, SMS हुजे सच वारो हुजे, व्हाट्सअप हुजे त सच वारो हुजे, फेसबुक हुजे त कहाणी सच वारी हुजे, सच ई सच ॻाल्हाइजे, कूड़ खां नफ़रत कजो। तॾहिं पाण करीमन फरमायो जंहिं शख़्स कूड़ ॻाल्हायो आहे, अल्लाह एतिरो नाराज़ थी थो पवे जो फ़रिश्ता बि नाराज़ थी था पवनि। पाण करीमन फरमायो हिकु मेल ताईं फ़रिश्ता परे भॼंदा जो नतन में नहाज़ा, इन करे जो कूड़ जे ज़बान मां जेका लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे उनजे ज़बान में बदबू पैदा थींदी आहे, उन बदबू ऐं धप जे करे कई मेल फ़रिश्ता परे निकिरी वेंदा आहिनि। तंहिं करे सच ॻाल्हाइण जो हुकुम आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दावत ॾियण खां अॻु में मके वारनि खे कोहे सफ़ा ते गॾु थियो आहे। पाण करीम मथे कोहे सफ़ा ते बीही करे, सफ़ा जे पहाड़ी ते बीही करे सभ खां पहिरीं ऐलान कयो आहे। पहिरीं पाण करीमन दावत न ॾिनी आहे, पहिरीं सुवाल कयो अथनि पंहिंजे मुतालिक़। पाण करीमन फरमायो 40 साल तव्हां मां मके में मूं गुज़ारिया, बचपन मुंहिंजो इते गुज़रियो आहे, जवानी मुंहिंजी इते गुज़री वई, 40 साल मुंहिंजा गुज़री विया। हल वजतमूनी सादिक़न औ काज़िबा, तव्हां मूंखे कूड़ो सम्झो या सचो सम्झो तई ख़ुदि गवाही ॾियो। इन में जवान बि मौजूदु आहिनि, ॿार बि मौजूदु आहिनि, वॾी उमिरि जा पोढ़ा बि मौजूदु आहिनि, सारा पीर सन गॾिजी करे जेके बि यकावाज़ करे चवनि था जर्रबनाक मिरारन फमा वजदनाक इल्ला सादिका। मोहम्मद करीम तोखे कई दफ़ा आज़मायोसीं, ॾुखनि में बि आज़मायोसीं, सुखनि में बि आज़मायोसीं, जंगो जिदाल में बि आज़मायोसीं, ॾुखनि में तकलीफ़ुनि में आज़मायोसीं, फमा वजदनाक इल्ला सादिका। जॾहिं बि तव्हां ॻाल्हायो तव्हांजे ज़बान अक़दस मां हमेशह सच ई सच ॻाल्हायो अथव, कॾहिं बि तव्हांजी ज़बान कूड़ न ॻाल्हायो। उन खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनता जी शुरूआत कई आहे। अल्लाह ताला हर नबी जी इज़त फरमाई आहे, हर नबी जी फज़ीलत बयान फरमाई आहे, पर सभ खां वधीक नबियुनि जी फज़ीलत सचाई सां बयान कई वई। फरमाई वज़कुर फ़िल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। अल्लाह फरमाए थो मोहम्मद करीम इब्राहीम नबी जो ज़िक्र कर, इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। इन उम्मत वारनि खे ॿुधा त मुंहिंजो इब्राहीम वॾो सचार नबी हो।
हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं ॾिसो तकलीफ़ूं केॾियूं आहिनि। पीउ आदर सां जिहाद जे मैदान में, पीउ आदर सां तौहीद जे मामले में अटकी पवंदो आहे, पीउ आदर घर मां कढी छॾींदो आहे ऐं चवंदो आहे इब्राहीम निकिरी वञ, लइलम तंतह लअरजुमन्नक वहजुरनी मलिया। ओ इब्राहीम निकिरी वञ, न त तोखे पथर हणी करे लहू लुहान कंदुसि, या त मुंहिंजो घर छॾे वञ, मुंहिंजो वतन छॾे वञ। हिन वतन कुर्बान करे करे ग़रीबुल वतन थी करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मके ॾे निकिरी पियो आहे। उन खां बाद मुशरिकीन ऐं इराक़ जे मुशरिकीन हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाह में उछलियो आहे। तकलीफ़ जे मथां तकलीफ़ूं आहिनि। इब्राहीम ख़लीलुल्लाह पंहिंजे पुट इस्माइल ज़बीहुल्लाह खे अल्लाह जे राह में कुर्बान कयो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला खे इहे सभु अदाऊं पसंदि आहिनि, पर त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वसई तारीफ़ के बि थिए, वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीक़न नबिया। मुहम्मद करीम इब्राहीम मुंहिंजे नबी जो ज़िक्र कर जेको सिद्दीक़ हो, माना सचार हो। वरी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु इस्माइल ज़बीहुल्लाह, अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत इस्माइल जी सच्चाई बयान कंदे फरमायो वज़कुर फिल किताब इस्माइल इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिया। मोहम्मद करीम मुंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र कर, इन्नहू कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिया। इस्माइल जी वॾे में वॾी इहा वस हुई सादिक़ल वादे, जॾहिं बि वाइदो कंदो हो ओ सचाई जो वाइदो कंदो हो ऐं वाइदे जो सचार नबी हो जंहिंजो नालो इस्माइल हो। अल्लाह ताला हिते बि इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयां फरमायो त इहो सचार शख़्स हो। वरी अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम नबीउल्लाह जो हिकु ज़िक्र फरमाए वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहू कान सिद्दीक़न नबिया व रफ़अनाहु मकानन अलिया। मुंहिंजे अल्लाह फरमायो मोहम्मद करीम उम्मत वारनि खे ॿुधा, मुंहिंजो नबी इदरीस आहे, इन्नहू कान सिद्दीक़न नबिया, वॾो सचार नबी हो। ऐं सचार नबी जे करे इन्नहू कान सिद्दीक़न नबिया व रफ़अनाहु मकानन अलिया, उन करे जो मकान मूं बुलंद पाए ते पहुचायो आहे। अल्लाह ताला जॾहिं नबियुनि जो ज़िक्र फरमायो त सचाई सां ज़िक्र फरमाए ताकि उम्मत वारा ॿुधनि, ओ उम्मतियो अल्लाह खे सभ खां वधीक सच वणंदो आहे। जेकर अल्लाह खे नफ़रत आहे त सभ खां वधीक कूड़ खां नफ़रत आहे। अल्लाहु अकबर। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह ज़िक्र फरमायो, यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो तकलीफ़ुनि जो बयान ऐं किनान जे खूह में तकलीफ़ूं आयूं, मिस्र में तकलीफ़ूं आयूं, ज़ुलेखा जे चंगल बचन जे लाइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी आहे, जेल मिलियो आहे, तकलीफ़ूं आयूं आहिनि। मिस्र जे बाज़ार में यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खपी वियो आहे, पीउ जी जुदाई आहे। वबे अजब यज़्ज़तैनाहु मिनल हुज़्न फहुव क़दीम, पीउ रोई रोई हज़रत यूसुफ जूं याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अखियूं अछूं थी वियूं आहिनि। इहे सभु सदमा मौजूदु आहिनि, पर अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं ज़िक्र कयो आहे त यूसुफ जॾहिं मां जेल में आहे, ओॾी महिल यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेल जा साथी चवंदा यूसुफ अय्युहल सिद्दीक़, ओ यूसुफ सचार भाउ, असांखे पंहिंजे ख़्वाबनि जो तबीर ॿुधा। मालूम इहो थियो जो नबी आहे ते सच ॻाल्हायो आहे, उन कूड़ खां नफ़रत कई आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह सुब्हानहु ज़िक्र फरमायो आहे। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमाए, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमाए कानत उम्मुहु सिद्दीक़ा, ओ उम्मत वारो क़ौम वारो ओ इंसानो यादि रखिजो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूं मनसब ॾिनो आहे, इज़्ज़ती शान ॾिनो आहे, इन करे जो उनजी परवरिश कंहिं कई आहे। व उम्मुहु सिद्दीक़ा, उनजी माउ मरियम वॾी सचार औरत हुई। हिते अल्लाह ताला सच जो घणो ज़िक्र कयो आहे। तॾहिं पाण करीमन फरमायो
अलैकुम बिस्सिद्क़ फ़इन्न सिद्क़ यहदी इलल बिर्रि वल बिर्र यहदी इलल जन्नति वमा यज़ालु रजुल यस्दक़ु व यतहर्रय सिद्क़ हत्ता युक्तब इंदल्लाहि सिद्दीक़ा। अल्लाह जे नबी फरमायो अलैकुम बिस्सिद्क़, ओ उम्मत वारो, मुंहिंजा साहबियो, मुंहिंजा उम्मत वारो, अलैकुम बिस्सिद्क़, तव्हां ते लाज़मी आहे त सच ॻाल्हाईंदा कयो। फ़इन्न सिद्क़ यहदी इलल बिर्रि, इन करे जो सचाई जो रस्तो नेकी ॾे आहे। वल बिर्र यहदी इलल जन्नति, ऐं नेकी जो रस्तो जन्नत ॾे आहे। वमा यज़ालु रजुल यस्दक़ु व यतहर्रय सिद्क़ हत्ता युक्तब इंदल्लाहि सिद्दीक़ा। जो शख्स ॻाल्हाईंदो आहे सच, गुफ्तगू में सच, तिजारत में सच, वापार में सच, कचहरी में सच, हत्ता युक्तब इंदल्लाहि सिद्दीक़ा, अर्श अज़ीम ते उनजे नाले जे पोयां लिखियलु हूंदो आहे ही सचार शख्स। छाजे करे सच ॻाल्हाइण वारे जो नालो अर्श अज़ीम ते थी वियो सचार शख्स। अल्लाह अकबर पाण करीमन फरमायो इय्याकुम वल किज़ब फ़इन्नल किज़ब यहदी इलल फुजूर वल फुजूर यहदी इलन नार वमा यज़ालु रजुल यकज़िब तहर्रयल किज़ब हत्ता युक्तब इंदल्लाहि किज़्ज़ाबा। सय्यदुल कौनैन फरमायो उम्मत वारो कूड़ खां बचो। इय्याकुम वल किज़ब फ़इन्नल किज़ब यहदी इलल फुजूर, इन करे जो कूड़ जो रस्तो जहन्नम जो आहे, कूड़ जो रस्तो गुनाहनि जो आहे, गुनाह जो रस्तो जहन्नम जो आहे। वमा यज़ालु रजुल यकज़िब व यतहर्रयल किज़ब हत्ता युक्तब इंदल्लाहि किज़्ज़ाबा। जेको शख्स कूड़ थो ॻाल्हाए, ज़बान जी कूड़ ॻाल्हाए ॻाल्हाए करे कूड़ ते हिरी वई आहे। गुफ्तगू में कूड़, कचहरी में बि कूड़, लेन देन में कूड़, तिजारती वापार में कूड़, हत्ता युक्तब इंदल्लाहि किज़्ज़ाबा। अर्श अज़ीम ते उनजे नाले जे मथां लिखियलु हूंदो आहे ही वॾो कूड़ो शख्स आहे। अल्लाह अकबर अज़ीज़ो, जे शख़्स जे लाइ लिखिजी वञे, आसमान ते लिखिजी वञे त ही कूड़ो आहे, उनखे केरु सचो करे। अल्लाह कूड़नि खां नफ़रत कंदो आहे, सचारनि सां मुहबत कंदो आहे। तॾहिं फरमाए उलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहस्न उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह फरमायो मुंहिंजी रहमत उन्हनि सां गॾु आहे ऐं उन्हनि मंझां ख़ुशि आहियां। उलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु मिनन नबिय्यीन, उहे शख़्स जेके नबियुनि सां जिन ते इनाम अल्लाह कयो आहे उहे नबियुनि मंझां आहिनि। वस्सिद्दीक़ीन, ऐं सचारनि मंझां आहिनि। वश्शुहदा, शहीदनि मंझां आहिनि। वस्सालिहीन, ऐं नेकोकार मां आहिनि। फरमाई वासन उलाइक रफ़ीक़ा, इहो सचारनि जो साथ, इहो नबियुनि जो साथ, इहो शहीदनि जो साथ, इहो सालिहीन जो साथ, फरमाई अहिड़ो साथ बहितरीन ॿियो थींदो ई कोन की। अल्लाह ताला हिते सचारनि जी वॾी वसो बयानु कई आहे। अल्लाह जे नबी फरमायो ख़बरदार थियो कूड़ कॾहिं बि न ॻाल्हाइजो। हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ो साहबी आहे। फरमाइण लॻो अञा नंढड़ो आहियां, मुंहिंजे घर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया। सुभान अल्लाह, केॾो ख़ुशनसीब हूंदो उहो घर, उन घर वारा केॾा ख़ुशनसीब हूंदा जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महिमान थी आया। हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर तो वह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में मौजूद आहिनि। मुंहिंजी अम्मा सॾु करे फरमायो या अब्दुल्लाह ताल, अब्दुल्लाह अच ना और ते हलिया अच मूंॾे। आउं अॻिते वधियुसि, अम्मा मूंखे फ्रूट ॾिनो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसनि पिया त छा माजरा आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾे ख़बर बीबी, पंहिंजे पुट खे तो छाला सॾियो। अल्लाह जा नबी मूं इन करे सॾियो ताकि हिन खे फल ऐं फ्रूट ॾियां, कुझु समर ॾियां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकर तुंहिंजे बच्चे खे तो सॾियो हो तूं हीअं बि मां, पर हिन खे तूं सॾे करे धोखो करी हा, इनखे कुझु न ॾी हा त अल्लाह वटि तुंहिंजो नालो कूड़नि जी लिस्ट में अची वञे हा। अल्लाह अकबर अज़ीज़ो, असां सुबुह जो घरां निकिरंदा आहियूं, नंढड़नि सां कहिड़ा वाइदा कंदा आहियूं। अबा शहर मां मोटा तोला गाॾी थो आणियां, शहर मां मोटा तोला साइकिल थो आणियां, शहर मां मोटा तोला ही थो आणियां, ही शइ थो आणियां। ही वाइदा कंदा आहियूं, ही वाइदा न कंदा कयो, कूड़ियूं ख़बरूं न कंदा कयो। छाजे करे ॿार जेको आहे कापी कंदो आहे माइट जी, जॾहिं माइट खे कूड़ ॻाल्हाईंदे घर में ॾिसंदो, औलाद ते बि साॻियो असरु थींदो जेको पीउ वारियूं ख़बरूं हूंदियूं। ऐं माइरियूं घणे भाङे पंहिंजे बचनि खे राति जो सुम्हण जे लाइ ख़ौफ़ ॾींदियूं आहिनि, सुम्ही रह कुतो थो अचे।
सुमीर बिल्लो थो अचे, सुमीर जीजू थो अचे, सुमीर जानवर थो अचे। वो ॿार खे हिकिड़ो डरपोक थियणो आहे, ॿार ख़ौफ़ज़दा थी वेंदो आहे। ॿार जी दिलि नंढड़े हूंदे कमज़ोर हूंदी आहे, उनखे ख़ौफ़ न ॾियारींदियूं कयो। ग़लति ॻाल्हियूं भाइरियूं भेनरूं न कनि, माइरियूं ॿारनि सां ग़लति ख़बरूं न कनि, उन्हनि खे कुतनि जो ख़ौफ़ न ॾियनि, उन्हनि खे ॿिलनि जो शौक़ु न ॾियनि, न हुननि खे ख़ौफ़ ॾियनि। छाजे करे जो मुस्लमान बहादुर आहे, दिलेर आहे। बचपन में हुनजी दिलेरी ख़तमु न कयो, उनजे दिलनि खे कमज़ोर न कयो। पाण करीम फरमायो ॿारनि सां सच ॻाल्हाईंदियूं कयो। हदीस पाक में अचे थो, पाण करीम फरमायो आशा मूं जहन्नम में घणी औरतुनि जी अक्सरत ॾिठी। पाण करीमन पुछो, अम्मा आशा फरमाईंदी, अल्लाह जा नबी मुंहिंजा महबूब, आख़िरकार कहिड़ो ॾो औरतुनि जो जहन्नम में तव्हां अक्सर ॾिठी आहे? पाण करीमन फरमायो, अक्सरत जहन्नम में औरतुनि जी मूं इन करे ॾिठो, हिकु त औरतूं पंहिंजे मुड़ुसनि जी नाफ़रमानी कंदियूं आहिनि, जेतिरो बि मुड़ुस आणे ॾे, पर हुननि में मञता हूंदी कान काहे, उन्हनि खे बेसब्री हूंदी आहे, नाशुक्री हूंदी आहे, अल्लाह नाराज़ थी पवंदो आहे। ॿियो औरतुनि में इहा आदत हूंदी आहे जो पंहिंजे बच्चनि जे मथां लानतूं विझंदियूं आहिनि। घड़ी घड़ी में लानत, घड़ी घड़ी में गार। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत खां मना कयो आहे। पाण करीम फरमायो, ख़बरदार थियो, केर बि कंहिंजे मथां लानत न विझे, इन करे जो अल्लाह नाराज़ थी पवंदो आहे। जंहिं शख़्स जे मथां लानत विधी वेंदी आहे, उन तां रहमत खॼी वेंदी आहे। रहमत लानत जो ज़िद आहे। यादि रखिजो, कॾहिं हमेशह हुनते दुआ घुरंदा कयो, लानत न विझंदा कयो। रसूल करीम फरमायो, अल्लाह हुन औरतुनि मां बेज़ार आहे जहन्नम जो ऐलान आहे जेके पंहिंजे बचड़नि जे मथां लानत विझी करे गार गंद कंदियूं आहिनि। अल्लाह अकबर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उन उठ ते सुवार न थिया जंहिंखे साहबी गुस्से में हुन ते लानत विधी आहे। पाण करीमन फरमायो, ही जानवर मलून आहे, मुहम्मद हिन जे मथां सुवारी न कंदो। अल्लाह अकबर। असां छा सम्झो आहे दीन खे, पंहिंजे ॿारनि खे गारियूं बि ॾियूं था, लानतूं बि विझूं था, असांजो ख़्यालु कोन था कयूं। रहबर आज़म छा फरमायो आहे, असांजे रहबर रहनमा छा फरमायो, मल्लम युअक्किर सगीरना वलम जरह वलम युअक्किर कबीरना वलम जरहम सगीरना फलैस मिन्ना। जे असांजे वॾनि जी इज़त न कई, नंढड़नि ते रहम न कई, मूं मुहम्मद जी उम्मत मां उनखे ख़ारिज करे छॾियो। असां अहसासु कंदा कयूं त अल्लाह जे नबी छा फरमायो। तॾहिं पाण करीमन फरमायो त कूड़ न ॻाल्हाईंदा कयो, सच ॻाल्हाईंदा कयो। इन जे मुतालिक़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहब ईंदो आहे, या रसूल अल्लाह, टे मूं में वॾा वॾा ऐब आहिनि, जेके ऐब बि ख़तरनाक आहिनि। मूंखे अहिड़ो ॾस ॾियो, मूंखे अहिड़ी नसीहत कयो जो हिकिड़े गुनाह छॾण जे करे सारा गुनाह मूंखां छॾिजी वञनि। पाण करीम फरमायो, तुम्हें कहिड़ा टे ऐबन, कहिड़ा वॾा गुनाह आहिनि? या रसूल अल्लाह, चोरी मूं में आदत, ज़िनाकारी मूं में आदत, शराब नौशी मूं में आदत आहे। अल्लाह जा नबी मूंखे ॾस ॾियो त हाणे इन्हनि मज़ाऊं कहिड़ियूं शयूं छॾे ॾियां। पाण करीमन फरमायो, तूं कूड़ न ॻाल्हा। पाण करीम कूड़ न ॻाल्हा। चइजी वाह वाह, इहो त आसान तरीक़ो आहे। तव्हां मूंखे बदकारी खां बि कोन रोकियो, ऐं मूंखे शराब नोशी आहे कोन रोकियो, चोरी खां बि कोन रोकियो, हीअ आसान कमु आहे। चई वाइदो कर, कूड़ न ॻाल्हाईंदे। चई कोन कूड़ ॻाल्हाईंदुसि, बसि वाइदो थी वियो, पको पाण पक पक। अल्लाह अकबर। साहिब रसूल घर वेंदो आहे। हाणे हीअ शुरूआति में इस्लाम हिन क़बूल कयो आहे, पर पंहिंजा ऐब ॿुधाईंदो आहे। अल्लाह जा नबी मूंखे अहिड़ो ॾस ॾियो जो सारा ऐब छॾे ॾियां। असां गुनाहनि ते गामज़न हूंदा आहियूं, छॾण जो इरादो ई न कंदा आहियूं। इहा सोच ई न ईंदी आहे जेको नसीहत असांखे मिली सघे। जेको शख़्स बुराई छॾणु चाहींदो आहे, उहो हीला वसीला कंदो आहे, दुआऊं कराईंदो आहे, माना बीमारी ख़तमु थी वञे, गुनाह ख़तमु थी वञे, अल्लाह मूंखां राज़ी थी पए। हीअ साहिबी रसूल आहे। पाण करीम सां सम्झे ॾस खां बाद में उथी वियो। राति जो टाइम आयो आहे। हाणे दिलि चयो आहे त शराब पीआं। महफ़िल मची पई आहे, सोसाइटी जा दोस्त शराब नोशी पिया कनि, शौक़ु पैदा थियो आहे शराब पीआं। उथणु लॻंदो आहे, सोच ईंदी आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मूं वाइदो कयो आहे, साईं कूड़ न ॻाल्हाईंदुसि, ऐं शराब पीआं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो मूंखां पुछनि, ॾे मुंहिंजा साहिबी ख़बर तो शराब पीतो या न पीतो? ऐं चवनि साईं मूं पीतो।
त मूं ते हद लाफ़िज़ थी वेंदी। जेकर चवां साईं मूं न पीतो आन पीअण खां बावजूदि ऐं कूड़ ॻाल्हायां त बद अहदी थींदी। पाण करीमन सां वाइदो कयो अथमि तंहिं करे शराब पीआं ई नथो। पहिरीं आदत ख़तमु। वरी राति जो टाइम थियो आहे, दिलि चयो चोरी कयां। चोरी लाइ निकिरंदो आहे, पुराणा दोस्त गॾु थी वेंदा आहिनि, हलो त चोरी कयूं। माण्हू खे सोसाइटी ख़राबु कंदी आहे न साईं। जेके दोस्त अहबाब आहिनि, माण्हू चवंदा आहिनि बाबा हीउ कमु छॾे ॾे, पर सोसाइटी यार आहिनि की नथा छॾीनि। उन्हनि यारनि सां तालुक़ु ख़तमु थी वेंदो जॾहिं दीनदारी ईंदी। अलाह अकबर, यार गॾिजी विया, अचूं हल त चोरी ते हलूं। इरादो करे निकितो आहे, पंहिंजी ॻाल्हि पाण नबी करीम सां पियो करे। इरादो करे निकितो आहे, वञी सोच रखंदो आहे, वरी यादगिरी ईंदी आहे। अल्लाह जे नबी सां मूं वाइदो कयो आहे, सुभाणे रहमतुल आलमीन खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। जेकर चवां थो साईं मूं चोरी कया, हथ मुंहिंजो कटिजी वेंदो। असारिक वसारिकत फक़्तऊ ऐदीहिमा। अल्लाह जो क़ुरान थो चए, चोर चोरी करे, मर्द हुजे या औरत हुजे, हथ कटियोसि या मूं ते हद लॻंदी ऐं त टुंडो थी वेंदुसि। पर जेकर चोरी करण जे बावजूदि चवां थो साईं मूं चोरी कान कई आहे, हीअ बद अहदी थी वेंदी। लिहाज़ा चोरी कयां ई कोन थो। चोरी जी आदत वई। बाक़ी हिकिड़ी आदत आहे बदकारी जी। आख़िरकार राति जो वरी टाइम पहर थियो आहे। उहे पुराणा दोस्त ई यार यादि आया, उहा महबूबा यादि हुई जॾहिं वेंदड़ हो। इरादो करे निकिरंदो आहे। इश्क में त मजबूरियूं थींदियूं आहिनि। कई माण्हू बहाना हीला कंदा आहिनि, चवंदा आहिनि त लॻई त कल्ह पवई, पुछ लॻिया वालेकूं। इहे सभु मिसाल आहिनि, इहे ग़लति सोचियूं आहिनि। पर जॾहिं दीन में अची वेंदो आहे त सारियूं ॻाल्हियूं छॾे ॾींदो आहे। अल्लाह अकबर, जो इरादो थियो आहे, बदकारी जे लाइ इरादो थियो आहे, वरी सोच रखंदो आहे अल्लाह जो नबी सुभाणे मूंखे घुराईंदो, कचहरी लॻंदी, साहबा इकराम मौजूदु हूंदा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां पुछा कंदो, ॾे ख़बर मुंहिंजा साहबी तो ग़लति कमु त कोन कयो। मूंखां जेकर पुछा कयूं, मूं चयोसीं हा मूंखां ग़लति कमु थी वियो आहे, त मूं ते हद लॻंदी, मूंखे रजम कयो वेंदो, मूंखे पथर हणी करे मारियो वेंदो। जेकर चवां थो साईं मूं न कयो आहे, कमु करे खां बाद में बि, ग़लति कम खां बाद में बि इनकार कयो आहे, त हीअ बदअहदी थी वेंदी। लिहाज़ा बदकारी कयां ई कोन थो। जो नबी करीम जे साम्हूं रूबरू अची करे ऐं छो जो लहदो लॻां, छो शर्मसार थियां। तंहिं करे पाण करीम फरमायो, तूं कूड़ न ॻाल्हाइजा, इन कूड़ न ॻाल्हायो, हिन जूं सभई बीमारियूं ख़तमु थियूं, सारनि एबनि खां पाकीदा थी वेंदो। लिहाज़ा कूड़ न ॻाल्हायो, छाजे करे हर बीमारी बुछड़ाई जो बुनियाद ई कूड़ आहे। अॼु चोर चोरी थो करे न, सोच हूंदी आहे त भला पुछा कंदा त मार पचाए वेंदुसि, चोरी मूं कई कान्हे। ऐं उन चोर खे चवंदो कंधार चोर आहे, मार पचाए वियो साईं, कुटे 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 लाह विधो, पेट्रोल न आयो वरी कुटींसि, न आयो वरी कुटींसि, खल लाहे छॾियऊंसि, सियारे जी सीउ में रुॻो पाणी पे नहातऊंसि, जिस्म सॼो ख़ुश्क सुकिजी वियसि। पर कंधार चोर आहे, चोरी कान पासे जी, मूं चोरी कई कान्हे का, उनखे कंधार था जो जेको कूड़ हणे। असांजे मुआशिरे में त जेको घणा कूड़ हणे न माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। मश्कूरो आहे, घुराईंदा आहिनि भतनि ऐं शादियुनि में, मश्कूरो माण्हू घुराए, छाजे लाइ घुराए त अॼुकल्ह फेसबुक ते बाक़ाइदे उनजूं पोस्टूं ठहियूं पियूं आहिनि। ऐं मश्करनि जो हिकिड़ो ग्रुप आहे, ही मश्करनि जो जीअं ॻोठु, मश्करनि जो देस, मश्करनि जो गाम, मश्करनि जो ग्रुप। पोइ मश्करा उन में ग्रुप में हूंदा आहिनि, पोइ रुॻो हूंदा आहिनि कूड़। ऐं माण्हू चवंदा आहिनि त यार वरी मरीजे वियो न, त चवंदा था मरी वियो वीचारो, पाण त ॾुखनि सां भरियो पियो हो, असांखे ख़बर वीचारो हो बि सुञूं सखणूं का बि घर में शइ कान। पर माण्हुनि जे चेहरनि ते वातनि ते मुस्कुराहटूं ऐं ख़ुशियूं बखेरे वियो। इहा ख़बर कान्हे का त हू जहन्नम कमाए वियो। छो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जो शख़्स मश्करी करे अल्लाह जे नज़र में माशर जे मैदान में अल्लाह उन शख़्स खां नफ़रत कंदो, उन शख़्स खे दर्दनाक अज़ाब ॾिनो वेंदो। जेको शख़्स दुनिया में माण्हुनि खे खिलाए थो, पर कूड़ हणी करे खिलाए थो,
मश्करी करे करे माण्हुनि खे खिलाए वियो। अल्लाह जे नबी फरमायो मशर जे मैदान में हुनखे दर्दनाक अज़ाब थींदो, इन करे जो हुन कूड़ हया हा, हिन जे कूड़नि जे करे माण्हू खिलिया हा। उन खिलत माण्हुनि खे ॾेई वियो पर पंहिंजो जहन्नम कमाए वियो। उन जी बि तव्हां कोशिशि कयो त उन जी बि इस्लाह कयो, पंहिंजी बि इस्लाह कयो। इन अहिड़े क़िस्म जूं कूड़ियूं मश्करियूं ॿुधो, न कूड़नि खे घुराईंदा कयो, न कूड़नि ते ख़र्च कंदा कयो, न त मशर जे मैदान में इन कूड़े मश्करे के जेका सज़ा मिलंदी उन सज़ा में तव्हांजो बि हिस्सो हूंदो। छो जो मश्करे खे घुराए करे शादियुनि जी तव्हां ज़ीनत बनायो आहे। तव्हां पंहिंजे राग ऐं रूप में उन्हनि मश्करनि खे घुराए करे मज़ाक़ूं करायूं आहिनि। अल्लाह जे नबी जे दीन ते तव्हां ठठोलियूं करायूं आहिनि। क़यामत जे ॾींहं त उन जे गुनाह में तव्हीं शरीक हूंदो। तंहिं करे पाण करीम फरमायो ख़बरदार थियो त केर बि शख़्स आहे जेको मज़ाक में बि कूड़ न हणे। तॾहिं पाण करीम फरमाना ज़ईम बैतन फी वस्तिल जन्नते मन तरकल कज़िब व इन कान माज़िहन। ऐं मुहम्मद ज़ामिन या जन्नत जे विच में उनखे महल वठी ॾींदुसि, पर जेको मज़ाक में बि कूड़ न हणंदो। अप्रैल फूल थींदो आहे न, पोइ छा हूंदो आहे, कूड़ दर्जने कूड़, लाइनुनि में कूड़ हूंदा आहिनि, सटे में कूड़ खपंदो आहे। तव्हांखे मालूम आहे त कई माण्हू अटैक जे वेघे मरी विया, हार्ट अटैक थियो, माण्हू मरी विया। पोड़े खे फ़ोन करे पीउ खे इतलाह मिलियो त तुंहिंजो पुटु चाचा आयो पे पर एक्सीडेंट थी पियो। हीउ वीचारो दिलि जो मरीज़, कमज़ोर, शुगर जो मरीज़, पोड़ो मुड़ुसु जॾड़ो जेको हले पियो वीचारो गोरी दवा जे सहारे ते 70-80 साल जे कननि ते पहुचो त तुंहिंजो पुटु एक्सीडेंट थी पियो, सीरियस हालत आहे, अटैक पियो वियो हलियो। यादि रखिजो इहो कूड़ो शख़्स, हुनखे कूड़ो इतला ॾियण वारो, अप्रैल फूल मल्हाइण वारो, इहो क़यामत जॾहिं उथंदो त कातिलनि जी लिस्ट में उथंदो। छो त हिन जे गुफ़्तगू जे करे, ज़बान जे करे, लफ़्ज़नि जे करे हिकिड़े माण्हू जो मौत थी वियो। कई माण्हू दिलि जे अटैक जे करे मरी विया, के अस्पताल में पुॼी विया, के त दाइमी दिलि जा मरीज़ थी विया, इन्हनि सिर्फ़ु कूड़नि जे करे। ऐं माण्हुनि घर तबाह करे चहिरा कूड़नि जे करे। अल्लाह अकबर। त कूड़नि खां बचियो। पाण फरमायो जेको कूड़ खां बचियो मज़ाक छो न हुजे। सीरियस त कूड़ ॻाल्हाइणो ई कोन्हे को, पर मज़ाक में बि कूड़ न ॻाल्हाइजो। पर मतिलबु इहो जन्नती आहे, मोहम्मद ज़ामिन आहे। टियों कहिड़ो आख़िरी आहे, ख़ुशि नसीब। पाण करीम फरमायो न ज़ईम बिबैतिन फी आलल जन्नते लिमन हसन खुल्कहू। पाण करीम फरमायो ज़ामिन आहे उन शख़्स जो आऊं जन्नत में आला मक़ाम वठी करे ॾींदोसांसि। इहो कहिड़ो ख़ुशि नसीब हूंदो, मन हसन खुल्कहू, जंहिंजा सुहिणा इख़लाक़ हुजनि। महिरबानी करे घड़ी में बार बार न ॾिसो, मुंहिंजो मौज़ू चेंज थी वेंदो। आख़िरी फ़िक्रो आहे, मुख़्तसिर बयानु कंदुसि, वधीक टाइम कोन वठंदुसि। ग़लती त असांजी आहे न, जेको अची पासे में रखियो त किथां असांखे सोचे थी। मजबूरी आहे न, इंसानु आहे हिकिड़ो फितरती माण्हू थियो, घणी तवजह असांजी छो थी वञे। हिकिड़ो त मूंखे मूंसां वाइदो ज़बान थियल पहिरीं तव्हांजो बयानु थींदो, ठीकु आहे, क़बूल आहे, उहो महिमान आहे, मूं चयो ठीकु आहे, भला वेझरो ऐं टंडो आज़म में तव्हां वञो। पोइ हू वारा वॼाए विया, ख़ैर सां माशाअल्लाह तव्हां मुख़्तसिर ॿुधो, बाक़ी थोरो तवजह तव्हां घड़ी में ॾिसंदो आहे न, त आउं चवंदो बसि हाणे दुआ घुरां। आख़िरी मरल छो जो हदीस मुकमल थिए। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं शख़्स अख़लाक़ बहितर कयो, अदब शख़्स अथसि, हया अथसि, वॾनि जो उनखे शर्म ऐं हया आहे, नंढड़नि ते उनखे रहम थो अचे। अदब ऐं अख़लाक़ जे करे आलल जन्नते, जन्नत में महल वठी ॾींदो असां, पर आला महल हूंदो जंहिंजे महल खे ॾिसण जे लाइ सभु याता हूंदा त हिन महल खे ॾिसूं। छाजे करे जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बा अख़लाक़ हुआ। तन अख़लाक़ त ॾिसो, नबी रहमत उम्मत वारनि जे लाइ अख़लाक़ बणिजी आया। कान ख़ुल्क़हू का ख़ुल्क़ुल क़ुरान। अम्मा आशा फरमाए थी मोहम्मद करीम जो अख़लाक़ ई हो गोया के जीअं त क़ुरान हुजे। हलण मां बि सम्झिजे पियो, संदन गुफ़्तार ॾिसो, संदन रफ़्तार ॾिसो, संदन किरदार ॾिसो, संदन ज़बान अक़दर ॾिसो,
सारे जो सारो पमाशा फरमाए थी जड़ो के कुरान पे तू पढ़ंदो वनी, कुरान पढ़ंदो वनी, मोहम्मद करीम जो अखलाक तुझे सामू ईंदो ईंदो। तरे फरमाए नून वल कलम वमा यस्तरून मा अंत बिनिमत रब्बिक बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला खुल्किन नज़ीम। अल्लाह फरमायो कसमा मुखे नून जो वल कलम वमा यस्तरून, मुखे कसमा कलम जो ऐं कलम जेको तक़दीरूं लिखंदो आहे, जेके कलम सां लफ़्ज़ लिखिया वेंदा आहिनि। नून वल कलम वमा यस्तरून मा अंत बिनिमत रब्बिक बिमजनून। ओ मोहम्मद करीम मक्के वारा कुरैशी नादान तोखे चवनि था मोहम्मद मजनून आहे। ऐं अल्लाह कसम खणी थो चवां त काइनात में तो जहिड़ो मूं अकुलमंद न बनायो आहे हिन खां पोइ बनबो। वइन्नक लाजरन गैर ममनून। ओ मोहम्मद करीम तुंहिंजा अणखुट मूं अजर करे छॾिया, जेको ॼाओ आहे ॼमंदो वेंदो चवंदो वेंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहम्मद करीम तू आहीं दुनिया में, जे दुनिया मारी लद करे में तू पंहिंजे मक़बरे में मौजूद हुजे। ओ क़यामत ताईं तुंहिंजा उम्मत ईंदा वेंदा तो ते दुरूद सलाम पढ़ंदा रहंदा, तुंहिंजा रूहानी बच्चा तुंहिंजे लाइ अजर अणखुट कंदा वेंदा। मूं अल्लाह फ़ैसिलो करे छॾियो आहे व इन्नका लअला खुल्किन अज़ीम। जेको तुंहिंजो अखलाक आहे काइनात में अहिड़ो अज़ीम अखलाक मूं कंहिंखे ॾिनो ई कोन को। मालूम इहो थियो त अल्लाह ताला अखलाक जी तस्वीर कई आहे, अखलाक जी अल्लाह तारीफ़ कई आहे, अखलाक अल्लाह खे पसंदि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखलाक त ॾिसो, उम्मत खे सेखारियूं दुश्मन सां कहिड़ो वर्ताव करिणो आहे, दुश्मन जी न्याणी सां कहिड़ो वर्ताव करिणो आहे। अल्लाह अकबर। हदीस पाक में जदों पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबान जे सथ में मजलिस बर्पा आहे, जंग तां साहबी मोटिया आहिनि। उन्हनि कैदियुनि में भी हिकिड़ी औरत आहे जेका अदी बिन हातिम जी भेण आहे। हातिम जेको मशहूर अरब जो वॾे में वॾो सखी शख़्स हो, जंहिंजे नाले पाण हातिम ताई चवंदा आहियूं, किताबनि में पढ़ियो अथऊं। ओ हातिम त फ़ौत थी वियो, उनजो पुटु अदी बिन हातिम इस्लाम क़बूल करण खां अॻे मुसलमाननि सां मुक़ाबिलो थियो आहे। जिहाद जो मैदान आहे, तीर ऐं तलवारूं ॿई पासा बियूं हलनि। अल्लाह ताला मुसलमाननि खे फतह अता कई आहे। उन्हनि में मर्द भी गिरफ़्तार थी आया आहिनि, उन्हनि में हिकिड़ी औरत भी गिरफ़्तार थी आई आहे जेका अदी बिन हातिम जी भेण ऐं हातिम जी न्याणी आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सां गॾु आहिनि। जीअं पाण करीमनि जी हुन औरत ते नज़र पवंदी आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुदस्सिर मुज़म्मिल वारी चादर नबूवत जी चादर खणी करे जल्दी जल्दी उथंदा आहिनि, डोरी करे उन न्याणीअ जे मथे ते रखंदा आहिनि। पाण करीम सां इज़त ऐं एतिराम सां दुश्मन जी न्याणी खे, दुश्मन जी भेण खे तीर ऐं तराजू हलिया आहिनि, भाला हलिया आहिनि, कई साहबी शहीद थी विया आहिनि, पर उन शख़्स जी भेण खे पाण अदब सां विहारींदा आहिनि। रसूल करीम फरमाईंदा आहिनि मुंहिंजी न्याणी तूं हिन पासे वेह, हिन पासे मर्द वेहनि। जो मोहम्मद करीम अखलाक ऐं अदब वारो शख़्सियत आहे। जिन महिल औरत वेहंदी आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरीं मर्दनि सां ख़बर न वरितऊं, कैदियुनि सां पाण न ॻाल्हायूं। सभ खां पहिरीं फरमाए त अम्मा तुंहिंजी छा मर्ज़ी आहे, तोखे किथे पहुचायूंसीं। उहा चवणु लॻी या रसूल अल्लाह अञा ईमान वो न औरत न आंदो आहे। चवणु लॻी अल्लाह जा नबी मूंखे मुल्क शाम में पहुचायो जिथे मुंहिंजो भाउ अदी थो रहे। पाण करीमन फरमायो त हा उन लाइ तोखे छा खपे। अल्लाह जा नबी हिकिड़ी सवारी ॾियो, ॿियो ज़्यादा सफ़र ॾियो त वञा हली। पाण करीम फरमायो न न न, हिकिड़ी सवारी ज़्यादा सफ़र न, बल्कि तो सां मुंहिंजा जानिसार साहबी भी गॾु वेंदा।
मुझी न्याणी तू रस्ते में बयाबान मां वेंदी है, झंगन मां वेंदी है, बघड़न जो भी खौफ आ, शीहन जो भी खौफ आ, जानवरन जो भी खौफ आ, इंसानन जो भी खौफ आ। आऊं मोहम्मद नथो चाहियां दुश्मन जी न्याणी छो न हुजे जो अकेली न्याणी वने, तो सां गॾु मुंहिंजा सहाबी हलंदा, ही जान सारन जो सथ हलंदो, ये दस्तो उन्हनि सां गॾु हूंदो, तोखे चौकीदारी ऐं पहरेदारी में तुंहिंजे भाउ ताईं पहुचाईंदा। अल्लाह अकबर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तो तैयार साहबन जो कयो आहे, मुंहिंजा साहबियो ही न्याणी अमानत आहे, पंहिंजे भाउ अदी बिन हातिम खे शाम जे मुल्क में पहुचाए अचो। या रसूल अल्लाह लब्बैक व सदैक, अल्लाह जा नबी फिदा का बी व उम्मी, तव्हांजे मथां असांजो अबो अम्मा कुर्बान थी पवन, हाणे असीं था वञूं। उन बीबी सगोरी खे उठ ते विहारींदा आहिनि, हिकिड़ो साहबी वाघ झलींदो आहे, उठ खे छिकींदो वेंदो आहे, ॿिया अॻियां साहबी, ॿिया पोयां साहबी जीअं गार्ड हुजनि, मुल्क शाम ताईं बीबी सगोरी खे पहुचाइनि था। जॾहिं उते रसंदी आहे त अधी परेशान थी वेंदो आहे, पंहिंजी भेण खे ॾिसी करे चवंदो आहे, हाय मुंहिंजी भेण तूं कीअं ज़िंदह बची आई आहीं? चवण लॻी छो परेशान अदी? कि इन करे परेशान आहियां, मूं त ॿुधो त मुहम्मद असांजो दुश्मन आहे, ही दुश्मन जी भेण खे कीअं बर्दाश्त करे, मूं त सम्झो अॼु ताईं क़तल थी वई हूंदी। चवण लॻी न न अदी तोखे कहिड़ी ख़बर आहे त मुहम्मद करीम केतिरो हमदनी साराहन वारो आहे, मुहम्मद करीम केतिरो अदब वारो आहे, केतिरो अख़लाक वारो आहे। मुहम्मद करीम ही रूहानी पीउ आहे, जेको पीउ जी भाउ वटि इज़त न मिले, सा मुहम्मद करीम वटि मूंखे इज़त मिली आहे। चवण लॻो ठीकु आहे, तारीफ़ त नबी जी कई, उनजो नालो त मुहम्मद आहे, पर जेके साथी तोसां गॾिजी आया आहिनि उन तोसां कहिड़ो सलूक कयो? ॿियो सुवाल कई त ही न्याणी चवंदी आहे, आदि उन्हनि फ़रिश्तनि जे बारे में तूं सुवाल थो करीं, सॼी वाट उन्हनि ॾे बार बार आउं ॾिसंदी वञा, पर हिकिड़े बि शख़्स मूं ॾे चहिरो खणी मूं ॾे कोन निहारियो। उन्हनि में एॾो ई अदब अख़लाक हो जेतिरो तो में न आहे। मुहम्मद करीम जे साहबनि में एॾो अख़लाक हो जो पूरे रस्ते में मूं ॾे कंहिं नज़र खणी कोन निहारियो आहे, इज़ती वक़ार सां मूं वटि पहुचाइनि। चवणु लॻो तुंहिंजी मर्ज़ी आहे त मुहम्मद ते कलमो भरियां, या तुंहिंजी ख़्वाहिश पूरी कान थींदी? बीबी सगोरी फरमायो, न न का परवाह न आहे, तुंहिंजे कलमे जी त अल्लाह खे परवाह न आहे, पर अदी जेकर भलाई तो सोची, हिकिड़ो दफ़ो मुहम्मद करीम जे साम्हूं अची वञ, तूं साम्हूं अची करे वेह, जेकर तूं पाणे कलमो भरींदे, उनजे चहिरे खे ॾिसी करे उनजे अख़लाक खां मुतासिर थींदे, उनजे अदब खां मुतासिर थींदे, तूं हिकिड़ो दफ़ो वञी वेह त सही त ख़बर पइजी वेंदी। तॾहिं फरमाई त नकल अला ख़ुल्क़िन नसीम, अदी बिन हातिम भेण जो चवण करे पोइ चवंदो आहे, पाण करीम सॼे साम्हूं अची वेहंदो आहे, वेही वेही करे निहारींदो आहे, पाण करीमनि जी गुफ़्तगू ॿुधी करे चवंदो आहे, अशहदु अन्नक मुहम्मद रसूल अल्लाह, ऐं गवाही थो ॾियां त वाक़ई तूं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। इहो पाण करीमनि जो अख़लाक आहे। आख़िरी वाक़ियो रसूल करीम जे अख़लाक जो ॿुधाया, टाइम जी किलत जे करे। अल्लाह अकबर। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन जे न्याणी सां वर्ता हो, पर दुश्मन उन सां कहिड़ो वर्ता आहे जेको जंगी दुश्मन न। हज़रत सुमामा बिन उसाल इस्लाम आणण खां अॻु में गिरफ़्तार करे साहबी खणी आया आहिनि, मस नबी जे पीलर में उनखे ॿधो वियो आहे। ही केॾी गिरफ़्तार थी चुको आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया, पर सुमामा बिन उसाल जो घमंड न मोह आहे, इन करे जो हू बि इलाइक़े जो सरदार आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारीनि था, चवंदा सुमामा तोसां कहिड़ो हाल कयूं? चवणु लॻो मुहम्मद, पर हेठि वियो निहारे बेअदबी कंदो आहे, कावड़ी गुस्से में निहारे करे चवंदो आहे, मुहम्मद जेकर मूंखे छॾे ॾींदे त तुंहिंजो एहसान थींदो, आउं बि इलाइक़े जो सरदार आहियां, तोखे एहसान जो जवाबु एहसान में ॾींदुसि। जेकर तोखे फ़िदे जी ज़रूरत आहे, पैसनि जी ज़रूरत आहे, जेतिरी रक़म अची तुंहिंजे हवाले करे छॾियां, पर जेकर मूंखे क़तलु कंदे त मुंहिंजा बि साथी आहिनि, तोखे बि क़तलु कंदा, तुंहिंजे बि साथियुनि खे क़तलु कंदा। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेको कर। असां वटि को कैदी न गिरफ़्तार थी अचे, रुगो वॾेरे साहिब वटि नंढड़ो वॾेरो ॻोठ जो 5 जरेबनि जो वॾेरो हुजे, उन वटि हिकिड़ो चोथड़ियो हारी ॻाल्हाए हुनखे घटि कंदो, त वठोसि कुटियोसि कयोसि सिधो, कुट कुटा शुरू थी वेंदी। असां वटि रवाज, असांजो अख़लाक, आहियूं बसि मुस्लमान पक्का मुस्लमान आहियूं, बाक़ाइदे सर्टिफिकेट में नालो, वरी सी ज़ात, अॻियां जी मज़हब इस्लाम,
पहिरीं मुसलमान पोइ ज़ात मज़हब इस्लाम कार्ड ते पासपोर्ट ते हर शइ ते पक्का मुसलमान आहियूं। पर जेकर सुन्नत जी ॻाल्हि कंदासूं, हदीस जी ॻाल्हि कंदासूं, क़ुर जी ॻाल्हि कंदासूं त मुंहुं ई फिरी वेंदो। अल्लाह अकबर। मुसलमान तॾहिं थियूं जॾहिं सुन्नत रसूल ते हली ॾेखारियूं, अख़लाक़ नबी असां में हुजे। अल्लाह अकबर। सुमामा बिन साल ईअं चवंदो आहे, साबी रसूल तलवारो मियान में ख़बरदार कंहिंसां पियो ॻाल्हाई, हीउ मोहम्मद करीम सां पियो ॻाल्हाई, रहबर रहनमा सां पियो ॻाल्हाई, ख़ातमुन नबीन सां पियो ॻाल्हाई, असांजे सरदार सरवान सां पियो ॻाल्हाई। सुमामा आस्ते ॻाल्हा, हिन पैगंबर जे साम्हूं त ॾाढे ॻाल्हाइण जो हुकुम ई कोन्हे को। पाण करे न न न मुंहिंजे महिमान आहे, हिनखे दड़का न ॾियो। साहब ख़ामोश। पाण करीम हलिया विया। ॿियो ॾींहुं ते वरी आया। पाण करीम फरमायो सुमामा ॾे हाल। पर पाण करीम फरमायो सुमामा जो ख़्यालु कजो, मानी हिनखे टेम ते ॾिजो, उञ न ॾिजोसि, रसियूं ढरियूं करे ॿधिजोसि, तकलीफ़ ई ज़ान न अचेसि। जीअं चए पियो तीअं पियो चवे त हिनखे वर्दी न ॾिजोसि। जीअं ॻाल्हाए ॿधल ऐं गिरफ़्तार आहे, इलाइक़े जो सरदार आहे, हिनखे तकलीफ़ आहे, तव्हां हिनखे कुझु न चइजो। छोजो मुतकबरान आहे, घमंड ऐं तकबर तॾहिं लहे जॾहिं कलमो पढ़े। अञा हिनखे घमंड ऐं तकबर आहे। अल्लाह अकबर। जवानी जी मस्ती आहे, इलाइक़े जो सरदार आहे। ॿिए ॾींहं ते पाण करीम आया, सलाम वराए फरमान लॻा, सुमामा ॾे हाल कहिड़ो हाल अथई? चवंदो हाल साॻियो आहे, ॾे ख़बर भला छा इरादो आहे? चई छॾींदे त तुंहिंजी महिरबानी थींदी, अहसान कंदे त अहसान जो बदिलो ॾींदुसि। आउं बि सरदार आहियां, घटि कोन आहियां। पैसा जेतिरा खपनि तोखे ॾेई छॾियां, फिदियो ॾेई करे आज़ादी थो वठां, मुफ़्त में तोखे मिंथ नथो कयां। ऐं ॿाहूं ॿधी करे, हथ ॿधी करे तोखे कोन चवंदुसि मूंखे छॾ। पर जेकर मूंखे क़तलु कयो वेंदो, मुंहिंजा पलांदी पोइ हिते वेठा आहिनि, तव्हां खां बदिलो पूरो पूरो वठंदा। साहबा वरी चयो छा पियो चई? पाण ख़ामोश हो, ख़ामोश हो, जज़्बाती आहे, नौजवान आहे, सरदार आहे, छॾी ॾियोसि। मुंहिंजो मसइलो आहे, सुमामा जो मसइलो आहे, तव्हीं न चइजोसि। जान निसारनि साहबी हुकुम कनि त कटे हुजनि जे इब्न ख़तल खे जेको आहे सो काबे जे ख़िलाफ़ में हथ विझी बीठो हो, गुस्ताख़ रसूल हो। पाण करीम खां पुछो या रसूल अल्लाह, ग़िलाफ़ काबा में इब्न ख़तल हथ विझो वेठो आहे, छा हुकुम आहे? पाण फरमाए त मुंहिंजे अज़वाज मुतहरा जे ख़िलाफ़ ने बदकलामी कई आहे, मुंहिंजे साहबा जे ख़िलाफ़ बदकलामी कई अथसि, अहल बैत जे ख़िलाफ़ बदकलामी कई अथसि। अल्लाह बि हिनखे मोहलत नथो ॾे, इते क़तलु करे विझोसि। उते हुनजे सिर जेको आहे सो धड़ी खां ॿहिबी, धड़ खां सिर जुदा थी वियो। पाण करीमनि जे हुकुम जी इजाज़त हुई। साहबी तयारु बीठा हा तलवारूं कयो। न न न, ही कैदी आहे, कैदी आहे। कैदी सां असां सुलूक कहिड़ो कंदा आहियूं? पुलिस वारा, मुस्लमान पुलिस वारा पक्का मोमिन, अंदरि कैदी रसंदा, कैदी सां जेको हशर कंदा आहिनि, भई त कपिड़ा लाहींदुसि। शुरू में पहिरीं कारवाई थींदी, बाक़ी ॿियूं कारवायूं पोइ। हिते ॾिसो त काफ़र आहे, कैदी आहे, ऐं लड़ाई में दुश्मन आहे। अल्लाह अकबर। टे ॾींहं ते पाण करीम सां वरी मोटी आया। सुमामा ॾे ख़बर कहिड़ो हाल आहे? साॻी ॻाल्हि कई जा के ॿिनि ॾींहं अॻु में कई, जेॾी छॾे ॾींदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, अहसान जो बदिलो अहसान मिलंदो। जेकॾहिं तव्हां फिदियो खपे, जेतिरा पैसा खपनि ॾियाव, जेकॾहिं मूंखे क़तलु कंदो त पोइ हिते पलांदी वेठा आहिनि, मुंहिंजे क़ौम वारा बि तव्हांखे बख़्शींदा कोन को, न तोखे छॾींदा, न तुंहिंजे साहबनि खे छॾींदा। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, फ़ैसिलो कहिड़ो बि करी। पाण करीमनि फरमायो सुमामा जूं रसूं कढियो त सुमामा जितां आयो वापसि हलियो वञे। साहब हैरान थी विया, अल्लाह जना बि ईअं कयूं, हुकुम जी तमील कंदे साहब रसूं जल्दी खोलियूं, मतिलबु देरि थी वञे। सुमामा वञे हलियो। पाण करी मुस्कुराइनि पिया, मस्जिद नबी जे दरवाज़े ते बीह रहिया। अल्लाह अकबर। सुमामा ईमान आणण खां बाद में पाण चवंदो आहे, चवंदो आहे रसूल अल्लाह जॾहिं मुंहिंजूं रसियूं खोलियूं हथनि मंझां, पहिरीं आउं गिरफ़्तार मुंहिंजी सोच में हो, नबी करीम मूंखे नापसंद हो, रसूल करीम जो जेको शहर हो सो नापसंद में शहर हो। मूंखे नबी करीम जे मज़हब ऐं मसलक खां, अक़ीदे खां, शरीयत खां बि नफ़रत हुई। पर जॾहिं पाण करीमनि मूंखे माफ़ करे छॾियो, सुमामा जूं रसियूं खोलियो, जिथां आयो आहे ओॾी वञे हलियो। जीअं वापसि वञणु लॻे, ज़मीर मूंखे अंदरां मलामत कई, ओ सुमामा केतिरो तूं नालाइक़ कहीं, मुहम्मद करीम जी गुस्ताखी कई अथई, 3 ॾींहं तो वधि घटि ॻाल्हायो आहे, पर ही नबी रहमत आहे जे तोखे लफ़्ज़ बि कोन चयो आहे, बदिले में तोखे गुफ़्तगू बि न चई, कुझु लफ़्ज़ न चई, तो केतिरी बद अख़लाक़ी कई आहे, केतिरी बेअदबी कई आहे। जेकर हू हिकिड़े बि साहबी खे हुकुम ॾे हा
त सिर तुंहिंजो जुदा हुजे आ धड़ खां, पर मोहम्मद केॾो बहितरीन आहे। पर मूं घोर करे ॾिठो बि कोन्हे को, भला ॾिसां त सही चहिरे खे चङे नमूने सां त ही रहमत वारो नबी केरु आहे। त मूं इन इरादे सां ऐं वरी मोटियो आहियां नबी ॾे। मुंहिंजो एॾो सुलूक मूं त चङनि में मुंहिंजो हेठि कंदो न, गुस्से में मूं ॾिठो कोन पए। ईमान आणण खां पोइ पाण पियो ॿुधाए, चलो जंहिंमहिल आवा पसायो आहियां मसद नबी ॾे, जीअं चहिरो कंदो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चोॾीअ जे चंड वांगुरु रोशन आहिनि। पाण करीम मसद नबीअ जे दरवाज़े ते मुस्कुराइनि पिया, जीअं पाण करीमनि जी मुस्कुराहट ॾिठमि त बेइख़्तियार थी करे ऐं पाण करीम सॼे क़दमनि में किरी पियो आहियां। या रसूल अल्लाह, मूंखे कलमो पढ़ायो, मूंखे माफ़ कयो, मूंखां गुस्ताखी थी आहे। अशहदु अन्नक रसूल अल्लाह, बेशक तूं अल्लाह जो रसूल है। मुंहिंजा अज़ीज़ ही सभु छा आहे नबी करीम जो अख़लाक आहे। तॾहिं फरमाई त मोहम्मद करीम जेको तोखे इख़लाक ॾिनो अथमि, तोखे जेको अदब ॾिनो अथमि, आला अदब आहे, आला अख़लाक आहे। तुंहिंजी सीरत बि आला आहे, तुंहिंजी सूरत बि आला आहे। तॾहिं फरमाए इन्न लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ओ ईमान वारो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ओ ईमान वारो उम्मत वारो मोहम्मद करीम जे उन जे उसवे में, उन जे नमूने में, उन जे शरीयत में, उन जे तरीक़त में तव्हांजे लाइ बहितरी आहे। जेकर मोहम्मद करीम जा फॉलोवर्स थी वेंदो, उन जा जेकॾहिं पोइ लॻ थी पवंदो, उन जी सीरत ते अमल कंदो, तव्हांजी दुनिया बि कामयाबु, आख़िरत बि कामयाब आहे। तॾहिं फरमाई त नबी करीम जो न सूरत में को मसील आहे, न सीरत में को मिसाल आहे। पाण करीम सूरत में बि बेमिसाल, सीरत में बि बेमिसाल। तॾहिं हज़रत हसन बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदो आहे, वासन मिन कलम लम लम व तरकतु ऐनी व अजमल मिन कलम तलिदन निसा खुलिक़्त मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन कान्नक खुलिक़्त कमा तशाउ। हज़रत हसन बिन साबित फरमाईंदो आहे, मोहम्मद करीम वासन मिन कलम तरकतु ऐनी, तुंहिंजे हुस्न जहिड़ो मुंहिंजे अखियुनि करे ॾिठो हसीन कोन को। वाजमल मिन का लम तलिदन निसा, तोखां ख़ूबसूरत कंहिं औरत ॼणियो ई पुटु अहिड़ो कोन को। खुलिक़्त मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन, अल्लाह साईं तोखे हर ऐब खां पाकीज़ बनाए छॾियो आहे। कान्नक खुलिक़्त कमा तशाउ, मोहम्मद करीम हूं सोचने में आहियां, जीअं तो चाहियो तीअं तोखे अल्लाह ख़लक़े छॾियो आहे। अल्लाह अकबर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि सूरत में भी यकता आहिनि त सीरत में भी यकता आहिनि। अम्मा आशा सिद्दीक़ा फरमाईंदी आहे, हिकिड़े दफ़े आउं वेठी आहियां चांडोखी रात में, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी झोली में सुतल आहिनि। चंड खे बि पूरी जवानी आहे, पूरी मस्ती आहे, चोॾहीं जो चंड आहे चिमके पियो। ऐं बार बार चंड रे ॾिसां थी, मोहम्मद करीम जे चहिरे बि ॾिसां पई। हाणे मुक़ाबिलो पियो थिए हुस्न जो, हुन में कहिड़ी जेका जाहो जलाल आहे चंड में, ऐं चोॾहीं जी रात आहे ऐं चंड बि फुल जवानी जी मस्ती में आहे। हेॾा मोहम्मद करीम जी झोली में आरामी आहिनि। ऐं चंड में ॾिसी ॾिसी आख़िरकार मूं फ़ैसिलो कयो, चंड में त निशान ई छायूं आहिनि, पर मोहम्मद करीम जो चहिरो बि कोई बि न आहे। तॾहिं अम्मा आशा खां पुछऊं, आशा तव्हां ॿुधायो मोहम्मद करीम जॾहिं मेराज जी राति वियो हो तॾहिं चयईं त मूं आशा ॾिठो आहे यूसुफ खे, मुंहिंजा साहिब मूं यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो आहे, जेको यूसुफ ख़ानदान में मुंहिंजो अबो लॻंदो आहे। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न मूं ॾिठो आहे, एॾो हसीनो जमील आहे जो मूं सोचियो आहे त टे हिसा यूसुफ खे हुस्न मिलियल आहे, हिकिड़ो हिसो इंसाननि ॿियनि खे मिलियल आहे, एॾो हसीनी जमील आहे। अम्मा आशा खां पुछा था कनि त रसूल करीम ईअं फरमायो आहे। अम्मा आशा तूं कीअं फ़ैसिलो कंदी आहे? अम्मा आशा फरमायो, फ़ैसिलो अव्हां ते आहे। यूसुफ जे हुस्न खे ॾिसी करे ज़ुलेखा ऐं मिस्र जे औरतुनि हुस्न यूसुफी ॾिसी करे पंहिंजे हथनि खे कपे छॾियो हो, माना चरियूं थी वियूं हुयूं। मुंहिंजे मोहम्मद खे चरनि ॾिसी करे उहे ॾाहा थी विया। हाणे फ़ैसिलो अव्हां ते आहे। अल्लाह अकबर। तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सूरत में बि यकता त सीरत में बि यकता। न पाण करीमनि जो सूरत में को मुक़ाबिलो करे सघे, न को सीरत में बि को मुक़ाबिलो करे सघे। त मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो बुज़ुर्गो, अल्लाह जे नबी जे सीरत में ई फ़ाइदो आहे, अल्लाह जे नबी जे उसव में फ़ाइदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदा वञो, फरमान बरदारी कंदा वञो, अल्लाह ताला तव्हांखे हिते बि कामयाबु कंदो, हुते बि कामयाबु कंदो। ऐं
क़ुरान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शफ़ाअत जा भी असीं तॾहिं हक़दार थींदासूं। अल्लाह ताला खां दुआ करो अल्लाह ताला मूंखे अवां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कुछ से मरीज़ आहिनि, ॻोठ मुंहिंजे में आहे वीचारो मरीज़ आहे हिकिड़ो शदीद,